बाक़ी महबूब जे लाइ त ख़ुदा उहो ई ऐलान करायो हो। हिकिड़े शाइर चयो आहे, सुभान अल्लाह चओ ॿुधायां, मेरे दिल में है इश्क़े मोहम्मद, मुझे दोज़ख का खुटका नहीं है। अवां खे खुटको आहे तो गॾु चवरायो, मेरे दिल में है इश्क़े मोहम्मद, मुझे दोज़ख का खुटका नहीं है। मैं हूँ दीवाना प्यारे नबी का, मुझे जन्नत की परवाह नहीं है। हुस्न यूसुफ तो अपनी जगह है, मेरे आका जैसा तो कोई नहीं है। जाओ जिब्रील सबसे ये कह दो, जाओ जिब्रील सबसे ये कह दो, कमली वाले से पर्दा नहीं है। सब्सक्राइब कयो असांजे चैनल जावेद भी अवीर भा, नमाज अहिड़ी शइ आहे जेका असांखे रसूलुल्लाह तोहफ़े में ॾिनी। छा में ॾिनई? चओ छा में? मिली त हुई 50 वक़्त, मुंहिंजो मदीने वारो खणी आयो हुयो 50 वक़्त, 50 नमाज़ूं मेराज वारी रात रब्बुल आलमीन खां घुरियो ऐं मालिक मूंखे त ज़ियारत कराए, दीदार कराई, क़ुर्बत नसीब थी, पर मालिक हेड़ी जाइ ते मां पंहिंजे उम्मत खे कोन विसारींदुसि। मूंखे उम्मत जे लाइ छा थो ॾी? ख़ुदा फरमायो, तुंहिंजे उम्मत लाइ तोखे नमाज थो ॾियां। छा थो ॾियां? ॾाढा चओ, पर नमाज 50 वक़्त अदा घणा? महबूब मुंहिंजा रहमत लिल आलमीन आहिनि, न करण वारा त हुया ई कोन। चई मालिक क़बूल आहे, 50 ई क़बूल अदा। हेठि लही आया, मूसा कलीमुल्लाह बीठो हुयो। चई महबूब उम्मत लाइ छा आंद? रब छा ॾिन? चई नमाज। चओ छा? साईं घणा वक़्त? चई 50। चई मदीने वारा हथ थो ॿधे मोट। सम्झ में ॻाल्हि कान? सुभान अल्लाह त चओ राजा। 50 कोन पढ़ी सघंदा। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, मूसा कलीमुल्लाह खे कहिड़ो लाचार हुयो तुंहिंजो, तो कॾहिं मूसा खे दुआ न ॾिनी, कॾहिं मूसा ते दुरूद न पढ़ी, कॾहिं मूसा कलीमुल्लाह जे लाइ ख़तम शरीफ न कई। मगर मूसा खे ख़बर हुई त मदीने वारो साईं उनखे उम्मत सां प्यार आहे। हज़रत मूसा खे मदीने वारे सां प्यार हुयो। चईं जेसि ताईं उम्मत जी ॻाल्हि न कंदुसि तेसि ताईं मोहम्मद राज़ी न थींदो। मूसा पोइ चईं साईं मोटी वञो। पोइ नबी साईं मोटिया 50 मां 45, वरी मोटिया 45 मां 40, 40 मां 35, 35 मां 30, 30 मां 25, 25 मां 20, 20 मां 15, 15 मां 10, 10 मां 5। अब ईअं न, ईअं ई थियो हुयो न? चओ ईअं ई थियो हुयो न? घणा चवंदा नबी साईं खे ग़ैब जो इल्मु कोन हो। जे हुजे ना त नमाज़ 5 वक़्त फर्ज़ थी न हुन ई महिल घणी चयां नहीं 5, बस 5 ही मुक़रर कर। पोइ वरी वरी अचण वञण जी ज़रूरत कड़ी हुई। पुट मां तव्हां खां पुछां थो त अल्लाह त आलिमुल ग़ैब आहे न? भला पोइ उनखे ख़बर हुई त 5 थींदियूं, उहो ई खणी चयां त मां उहा आयो हुई 5 न कोन आयो सम्झ में। सुभान अल्लाह राजा। ये घणी नबी से फरमाया त अल्लाह फरमाया त मां उहा 5। मुंहिंजा अज़ीज़ भाउ, इन में रब्बुल आलमीन जी हिकमत हुई, मदीने वारे जी मसलहत हुई।
नबी साईं जी कड़ी अल्लाह जी कड़ी हिकमत हुई। खुदा के खबर हुई त हेठ मुझो कलीम बिठो आ जे दुआऊं घुरियूं त रब्बे अरनी ओ मौला मुखे दीदार करा, मगर दीदार न थी सघियुस। रुगो तजल्ली ॾिठाई उहा ज़ाती न सिफ़ाती, ऐं ज़ात में न उहा बि सिफ़त में ॾिठाई, तॾहिं बि बेहोश थी वियो। मूसा खे ख़बर आई त मिठो मुहम्मद डायरेक्ट वेंदो, तजल्ली नूर जी छा ज़ात खे ॾिसंदो, उन ज़ात खे वरी मां मुहम्मद में ॾिसी वठंदुसि। या मूसा जी ख़्वाहिश हुई। तॾहिं अल्लाह उनखे फरमायो मूसा कलीमुल्लाह तू इंतजार कर। नबी साईं ईंदा वेंदा रहिया, मूसा ॾिसंदो रहियो तव्हांजो 5 नमाज़ूं थियूं। मूसा अलैहिस्सलाम भी खामोश थी वियो, मिठे मोहम्मद जी गैरत भी ज़ाहिर थी। फरमाईंदो मूसा हाणे चई थो त वञा, पर मां मोहम्मद न वेंदुसि छो त इहे 5 मुंहिंजे उम्मत लाइ खोड़ आहे। खुदा जी त हुकूमत ही मूसा के वरी वरी पे ज़ियारत कराए। अबा चओ महबूब वाकई खुदा के बिना हिजाब जे ॾिठो न, ऐं मूसा पहिरीं तूर में सिफ़ाती तौर ते पहिरीं तूर में, पोइ मिठे मोहम्मद जे नूर में ॾिठाई।